समूरी सिंध जीअं सखर में बि सकाफ़ती ईद वारो ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सिंध टीवी नेटवर्क सखर ब्यूरो पारां मुख्य तक़रीब सखर प्रेस क्लब आॾो कोठाई वई, जंहिंमें सखर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां माण्हू रैलियुनि जे सूरत में अजरक ओढे सकाफ़ती लिबास पहिरे झुमरियूं हणंदे पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु शरीक थिया। सकाफ़ती तक़रीब में सिंध जे मशहूर फ़नकारनि सुहेल चांडियो, सनी ताहिर, विक्की, नादर अबड़ो ऐं ॿियनि सुर विखेरिया। जॾहिं त प्रोग्राम में स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन शाइस्ता खोसो सियासी समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते प्रोग्राम में शिरकत कंदड़ माण्हुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध टीवी जे पूरे सत खे जस ॾींदमि त जीअं ईद जी तयारी थींदी आहे ईअं ई सिंध टीवी वारा जेको आहिनि हर साल सकाफ़त जो ॾींहुं सेलिब्रेट कंदा आहिनि ऐं मैसेज जेको आहे हर जर जंग ऐं हर माण्हू ताईं पहुचंदो आहे त हिन ॾींहं ते जेको आहे कल्चर डे सेलिब्रेट करिणो आहे। असां में ॾाढो मज़ो अचे थो ऐं असां अॼु ईद ते आया आहियूं, असां टोपी जो पाया आहियूं, असां भोजपुरी जोड़ो आहे। सिंधी कल्चर डे आहे, इन जे करे नौजवान पंहिंजे दिलि जान सां सिंधी कल्चर डे मल्हाइनि था। हिन साल जेको ही टोपी अजरक जे हवाले सां जेको ही ॾिहाड़ो ईंदो आहे त तमामु प्यारो हूंदो आहे, सभिनि प्रोग्राम में असांखे सुहिणो लॻंदो आहे। असांखे तमामु बहितरीनु ऐं सुठो सखर प्रेस क्लब ते असांखे वॾी ख़ुशी आहे। हर साल में ही प्रोग्राम असां हिते कंदा आहियूं। अॼु असां ईद जो ॾींहुं सम्झी करे अॼु आया आहियूं ऐं घणियूं रैलियूं कढंदी आया आहियूं, घरां इलाही रैलियूं आयूं आहिनि असां सां गॾु। सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर में सिंधी माण्हुनि सखर प्रेस क्लब अॻियां गॾु थी उन ॻाल्हि जो सबूत ॾिनो आहे त सिंध अमुन, भाईचारे ऐं मोहबत जी सरज़मीन आहे। साथी रिपोर्टर जावेद घुञो, सागर जब्बार सूमरो ऐं कैमरामैन कामरान नूनारी ज़ेब बांबो सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़ सखर।